ही जेको तव्हां स्क्रीन ते ॾिसी रहिया आहियो हिनखे बार चार्ट चइबो आहे ऐं बार चार्ट में मिड टर्म ऐं फाइनल स्कोर ॾिनल आहे। ही लकीर स्कोर खे ज़ाहिर करे रही आहे ऐं ही जेकी लकीर आहे इहा शागिर्दनि खे ज़ाहिर करे रही आहे। नीरो रंग मिड टर्म जे स्कोर खे ज़ाहिर करे थो ऐं हेॾो रंग फाइनल जे स्कोर खे ज़ाहिर करे थो। सवाल इहो थियल आहे त नादिया केतिरो इम्प्रूव कयो आहे जॾहिं मिड टर्म खां फाइनल जी तरफ़ वई आहे। सो अचो त नादिया खे ॻोल्हियूं। सो नादिया ही आहे। हाणे हिन में जेको नीरो कलर आहे उहो मिड टर्म आहे ऐं जेको हेड्रो कलर आहे उहो फाइनल जो स्कोर आहे। सो जेकॾहिं असां नीरे कलर खे ॾिसूं त नीरे कलर में हुन केतिरो स्कोर कयो आहे, तक़रीबन 75 स्कोर हुन खयो आहे ऐं फाइनल में अगरि असां हुनखे ॾिसूं त उहो 80 खां मथे यानी तक़रीबन 85 ताईं वई आहे। सो 10 स्कोर ही मथे वई आहे। हिन जो मतिलबु हिन 10 स्कोर इम्प्रूव कयो आहे या वाधारो कयो आहे या सुधारो आंदो आहे। सो अचो त जवाबु चेक कयूं। सो 10 जवाबु पंहिंजो दुरुस्त आहे। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ो ॿियो सुवालु आहे जंहिंमें पुछियल आहे त केतिरनि स्टूडेंट्स मिड टर्म खां फाइनल वेंदे या आख़िरी इम्तिहान ॾे वेंदे इम्प्रूव कयो आहे या सुधारो आंदो आहे। सो हिन में बि असां ॾिसंदासीं त फाइनल वारी जेकी लकीर आहे उहा हेड्रे कलर वारी आहे ऐं हीअ जेका नीरे कलर वारी आहे या मिड टर्म वारी आहे। सो असां हर शागिर्द में चेक कंदासीं। जेकॾहिं असां आमना खे ॾिसूं त हिन इम्प्रूव कयो आहे, कामरान बि इम्प्रूव कयो आहे, उनखां बाद में हफ्सा बि इम्प्रूव कयो आहे ऐं नबील बि इम्प्रूव कयो आहे ऐं उनखां बाद में पाण वटि मिनाहिल आहे। मिनाहिल जेको आहे उहो इम्प्रूव न कयो आहे, हू अञा पोइ ते आयो आहे फाइनल में। इन जो मतिलबु इहो थियो त केतिरा शागिर्द आहिनि जंहिं इम्प्रूव कयो आहे। अचो त ॻणियूं 1 2 3 4। सो 4 अहिड़ा शागिर्द आहिनि जंहिं इम्प्रूव कयो आहे। अचो त जवाबु चेक कयूं। सो ही बि पंहिंजो जवाबु दुरुस्त आहे।